अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक आहिनि, ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों असां ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां त मिर्च माले चैनल खे सब्सक्राइब करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। त पुलिस इक़बाल शेरली जो पुठभरी कंदो ऐं शेरली उनखे धमकी ॾींदो त मां तुंहिंजी पुठभरी करण न पियो चाहियां। ऐं ॿिए पासे लीमा पंहिंजी घरवारी खे मिनतू कंदो त तूं घर आयल ऐं मूमल जो इज़त बदनाम न कर ऐं तूं मूमल खे बि घर वठी हल। ऐं मूमल लीमा खे ईअं चवंदो त अगरि तूं नीना खे तलाक वठी ॾी त मां असां पोइ त हली सघूं था। ऐं ॿिए पासे रिस नवाब ख़ान नीना खे धमकाईंदो त मां हिकु चकर रगो तुंहिंजी माउ खे वापसि आणियां त पोइ तुंहिंजी लाश मैट्रन में रवानो कंदुसि। ऐं ॿिए पासे लीमा जी घरवारी तिजाल ख़ान खे मिनतू कंदो त तूं असांजो मसइलो जल्दी जल्दी हल कर ऐं तूं रिस नवाब ख़ान खां नीना जो तलाक वठी ॾे। ॿिए पासे सोढल ऐं बख़्शल मीर जे पोयां पवंदा ऐं मीर खे ॻोल्हींदा रहंदा त अॼुकल्ह हू किथे आहे ऐं हू बचो या मरी पियो, हुनखे पुलिस गिरफ़्तार करे वियो। सोढल मीर खे ॻोल्हींदो रहंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइ लाइक कंदा।